नाज़रीन, कराची खां हिकु ॿी ख़बर अवां ताईं पहुचाईंदासीं, जिते कराची जे इलाइक़े लाइन्स एरिया में रेंजर्स कार्रवाई करे ॿिनि जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो आहे। अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। कराची जे इलाइक़े लाइन्स एरिया में रेंजर्स कार्रवाई करे ॿिनि जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो आहे। तर्जुमान जो चवणु आहे त गिरफ़्तार जवाबदारनि में फैज़ान ख़ान उर्फ़ अली उर्फ़ मलंगी ऐं नूरुल हसन उर्फ़ नूरी शामिल आहिनि। संदसि चवणु आहे त गिरफ़्तार जवाबदारनि जो तालुक़ु भूरी ग्रुप सां आहे। गिरफ़्तार जवाबदारनि वटां गैर क़ानूनी हथियार ऐं मोटरसाइकिल मिली आहे। रेंजर्स तर्जुमान जो चवणु आहे त जवाबदारनि 500 खां वधीक वारदातुनि में मुलविस हुजण जो एतराफ़ कयो आहे। कराची खां ख़बर अवां ताईं पहुचायूं पिया। लाइन्स एरिया में रेंजर्स कार्रवाई करे ॿिनि जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो आहे। अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। कराची खां अवां खे ॿुधाईंदासीं, कराची जे इलाइक़े लाइन्स एरिया में रेंजर्स जी कार्रवाई 2 जवाबदार गिरफ़्तार थिया आहिनि। तफ़सील मालूम कंदासीं। लाइन ते मौजूद आहे अब्दुल्ला सोलंकी। जी अब्दुल्ला, छा तफ़सील आहिनि कार्रवाई जे हवाले सां? जी बिल्कुल, कराची जे इलाइक़े लाइन्स एरिया में रेंजर्स पुलिस सां गॾिजी कार्रवाई कंदे 2 जवाबदारनि खे सोको करे वरितो आहे। रेंजर्स जे तर्जुमान मूजिबि त गिरफ़्तार जवाबदारनि में फैज़ान ख़ान उर्फ़ अली उर्फ़ मलंगी ऐं नूर हसन उर्फ़ नूरी शामिल आहिनि, जेके फैज़ान उर्फ़ भूरे ग्रुप सां तालुक़ रखनि था पिया। जॾहिं त रेंजर्स तर्जुमान इहो पिणु ॿुधायो आहे त गिरफ़्तार जवाबदारनि वटां गैर क़ानूनी हथियार ऐं मोटरसाइकिल हथ कया विया आहिनि। जॾहिं त रेंजर्स तर्जुमान इहो पिणु ॿुधायो आहे त जवाबदारनि 500 खां वधीक जेको आहे वारदातूं करण जो एतराफ़ पिणु कयो आहे। जी वॾी महिरबानी। नाज़रीन, कराची खां अब्दुल्ला सोलंकी तफ़सील ॾिना आहिनि कार्रवाई जे हवाले सां।